الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة يقاتلون في سبيل الله فيقتلون ويقتلون وعدا عليه حقا فيقتلون ويقتلون وعدا عليه حقا في التوراة والإنجيل والقرآن ومن أوفى بعهده من الله فاستبشروا ببيعكم الذي بايعتم به وذلك هو الفوز العظيم. آمنت بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم
ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد وبارك وسلم عليه. کربلا جے میدان میں کربلا جے میدان میں خیمہ کھوڑیاؤں. کربلا جے میدان میں خیمہ کھوڑیاؤں. جھیڑو یزید پلید ساں جنبی جوڑیاؤں. ادا موہ نہ موڑیاؤں پسیتا اترار جو. چھو تک کزیو کربلا جو ہویو نسورو ایناز. کزیو کربلا جو ہویو نسورو ایناز. کیرند پروڑ نراز کزیو کربلا جو. معزز سامعین، جیئں ت ہن پروگرام جو خصوصی تعلق امام علی مقام امام حسین علیہ السلام جے شہادت مبارکہ ساں ہے. انشاءاللہ تعالی اج ہی عاجز کوشش ایا کندو ت گھنے کھاں گھڑیوں قرآن کریم جوں آیتوں پڑھی انہن جو ترجمو تواں دوستن کھے ٻدھائے ऐं तव्हां खां पोइ उन जे मुतालिक़ तव्हां जे अकुल जे मुताबिक़ राय वठबी. अहिड़ो अॼु फ़ैसिलो हिन फुलनि जे शहर में छॾे था वञूं. इंशा अल्लाह ताला जो ईंदड़ मुहर्रम महीने खां पहिरीं सभु कुझु करण खां पहिरीं घणनि खे सोचणो पवंदो. नंबर 1. नंबर 2, अहिड़ो फितनो न, छो त फ़क़ीर फितने वारा न हूंदा आहिनि. अहिड़ो फ़क़ीराणी नुस्ख़ो, अहिड़ो महबत ऐं प्यार वारो पैगाम छॾे था वञूं जो इंशा अल्लाह ताला ईंदड़ मुहर्रम खां पहिरीं खोड़ सारनि फुल शहर जे
रहंदड़ दोस्तन जे दिलनि खे अल्लाह ताला तब्दील करण फरमाईंदो छो त अल्लाह जी रहमत कुशादी आहे मुंहिंजा दोस्त चओ त अल्लाह जी रहमत कुशादी आहे ऐं जंहिं मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे निस्बत सां ई जलसो थियो आहे इहो त घराणो ई सखी आहे इहो त घराणो ई सखी आहे छो त मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे सुहिणे नाने नबीअ जे सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे त मुंहिंजे सुहिणे रब फरमाए ईअं छॾियो हो त व अम्मसाइल फला तनहर मुंहिंजा दिलबर मुहम्मद करीम जेको बि सवाली तो दिलबर जे दर ते अचे उनखे ख़ाली न छॾिजनि यकीनन अॼु बि सैयद सादात जी इहा निशानी अथव त जेको सैयद हूंदो उहो सखी ज़रूर हूंदो सैयद कॾहिं कंजूस थी नथो सघे सैयद जी इहा निशानी आहे सैयद जो कॾहिं बि नंगर बंदि न थींदो जहिड़ो हाल हूंदो जेको ईंदो उनखे ज़रूर खाराईंदो इहे सैयद जूं निशानियूं अथव मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ऐं इहो ई सबबु आहे जो अल्लाह ताला हिन सिंध धरतीअ खे बि महिमान नवाज़ीअ सां नवाज़ियो आहे त महिमानड़ो ईंदो आहे त उनखे नंगड़ो ज़रूर करायो वेंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभ खां पहिरीं इन आयत करीमा जो मुख़्तसिर तर्जुमो करे ऐं तव्हां दोस्तनि जो घणो टाइम न वठंदुसि तव्हां खां टाइम घणो अॻे ई दोस्तनि वठी छॾियो आहे सियारे जी रात आहे बहरहाल जेकॾहिं अॻिते पोइ टाइम थिए त पोइ नाराज़ बि न थीजो कोशिश कंदासीं त इंशाअल्लाह मुनासिब टाइम हुजे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर पंहिंजे कयल कारोबार जो ज़िक्र बयान फरमायो आहे मुझे सुने करीम रब कायनात के बुधाए छड़ियो आ त ओ कायनात जा इंसानो तव्हां भी दुनिया ते कारोबार कंदा आहियो छो त तव्हां खे नफ़े ऐं नुक़सान जी ज़रूरत आहे चवंदा हो त नफ़ो मिले नुक़सान खां बचूं छो त तव्हां मख़लूक आहियो मां अल्लाह जी ज़ात ख़ालिक हुअण जे नाते सां नफ़े ऐं नुक़सान खां पाक आहियां उन जे बावजूद बि अल्लाह फरमाए थो बाना मां रब वापार कयो आहे मां रब जे ज़ात बाबरकात इंसान सां कारोबार करे इंसान खे वाट ॾिनी आहे त बाना दुनिया सां बि कारोबार कंदो आहे कॾहिं नफ़ो मिलंदो अथई कॾहिं नुक़सान मिलंदो अथई पर मां करीम रब सां जे वापार कंदे त नुक़सान जो वजूद ई कोन्हे सदाई नफ़ो हासिल कंदे दोस्तो कोई भी कारोबार करण वारो माण्हू जॾहिं कंहिं ॿिए कारोबार वारे खे पंहिंजे कारोबार ॾे माइल कंदो आहे त पहिरीं हुन खां कुझु घुरंदो आहे हिकिड़ो पुट बि जेकॾहिं का कोठी खोलणु चाहींदो आहे त पीउ खे चवंदो आहे त बाबा पहिरियां मूंखे हेतिरा लख ॾे पोइ ॾिस त मां कीअं थो तोखे कमाए ॾियां ईअं आहे या न ईअं आहे इहो त दुनिया जो इंसान आहे जंहिंखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे पर मां तव्हां खां पुछां थो त मख़लूक खे ज़रूरत आहे भला ख़ालिक खे कंहिं शइ जी ज़रूरत आहे या न तव्हांखे ख़बर न आहे वो जियो वारा प्रोग्राम ॾींदा न हा नहीं पता नहीं
त तव्हां खां हाणे ईअं सुवाल कजे अल्लाह जा बानड़ो मुतवज्जिह थी वियो ऐं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो ऐं जवाब भी ॾियो। मां अर्ज़ पे कयो त दोस्त अज़ीज कायनात जे अंदर जेको भी इंसान वणज वापार कंदो आ उनखे नफ़े जी ज़रूरत हूंदी आ, नुक़सान खां बचण जी कोशिश कंदो आ, छो त मखलूक आ, हुन जूं खोड़ ज़रूरतूं आहिनि, मखलूक खे त ज़रूरत आ। अॼु फ़कीर तव्हां खां तो पुछे त ॿुधायो छा ख़ालिक खे भी कारोबार जी ज़रूरत आहे छा? भला मां तव्हां न दा ख़ालिक खे कारोबार जी ज़रूरत कान्हे न दा ख़ालिक कारोबार छो करे? वो तो मालिक आ न। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। बादशाहन जो बादशाह चवे तो बाना तोखे दुनिया जे शैन जी जरूरत आ, मगर मां अल्लाह के भी तुझे कहे माल मिल्कियत जी न, पर मां अल्लाह के तुझे नियत ऐं इरादे जी जरूरत आ। छो? वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही। अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर फरमाईंदो आहे ॼाणी वठो त बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बांधे ऐं उन जे क़ल्ब जे दरमियान में महलूल आ। छा में अदा अदा तो हाणे ई नौजवान एडी ओबासी ला हौल वला कुव्वत पढ़ी छॾ। जी साईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कयो तव्हां ओबासी ॾींदो पोइ असां कलाक खां अॻु में पूरो कंदासीं। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे सुहिणे क़ुरान करीम ते निगाह जो हाफ़िज़ किराम वेठा आहिनि। अल्लाह फरमाए तो वअलमू अन्नल्लाह, खबरदार ॼाणी वठो बेशक अल्लाह यहूलु महलूला बैनल मर्इ व क़ल्बिही, बान्हे ऐं उन जे दिल जे दरमियान में, बान्हे ऐं उन जे दिल जे दरमियान में। बानो भी साॻियो आ, दिल भी उन जी साॻी आ, दरमियान में कहिड़ी शइ आ? पोइ जॾहिं इन शइ ते नी नज़र पई फ़कीर इन शइ खे सुञाती बस पोइ मन अरफ़ नफ़्सहू फ़क़द अरफ़ रब्बहू। नुक्तो हिकिड़ो ई हूंदो आहे मुंहिंजा दोस्त, पोइ जंहिंखे रब जी ज़ात सम्झ अता फरमाए, जंहिंखे रब जी ज़ात राह हिदायत नसीब फरमाए, इहो हिकिड़ो ई नुक्तो आहे। जेकर इन खे सम्झी वें त तोखे सम्झ अचे वेंदी त अल्लाह ताला पंहिंजे बाने सां केतिरो प्यार थो करे। उहो करीम रब जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बानो जॾहिं हलंदो आ त उन बाने जी हिफ़ाज़त जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे फ़रिश्तनि खे मुक़ररु फरमाईंदो आ। बानो आराम कंदो आ, मुसीबतुनि खां बचाइण लाइ अल्लाह ताला पंहिंजे फ़रिश्तनि खे मुक़ररु फरमाईंदो आ। नेक बाना जेकॾहिं मरण जी घड़ी ईंदी आ त कलमे पढ़ाइण जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे फ़रिश्तनि खे मुक़ररु फरमाईंदो आ। हर घड़ी अल्लाह ताला पंहिंजे बाननि जी हिफ़ाज़त फरमाईंदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधाए उहो कहिड़ो पीउ ऐं माउ पंहिंजे औलाद सां हर घड़ी एतिरो प्यार करे जो हर जगह ते उन्हनि जे लाइ हिफ़ाज़त जे लाइ के भी इंतजाम करे। घर में पीउ मां इंतजाम करे सघे थो, बाज़ार में करे सघे थो, जबलनि ऐं झंगलनि जे विच में कोई भी पीउ मां इंतजाम नथो करे सघे। अगर कोई इंतजाम करे थो त उहा मुंहिंजे सुहिणे करीम रब जी ज़ात आ।
ऐं अल्लाह जा बानड़ा अल्लाह तो सां ॾाढो प्यार थो करे रुगी तू पंहिंजे करीम रब जे वेझो थी अल्लाह फरमाए तो बाना अल्लाह ताला बाने जे क़ल्ब ऐं उन जे दरमियान में महलूला क़ल्ब माना दिल ऐं बाने जे दरमियान में बि कहिड़ी शइ आहे उन जे दरमियान में उन जो इरादो आहे उन जी नियत आहे उन जी सोच आहे छा आहे अदा उन जी सोच अल्लाह ताला जो ने बाने सां बि सौदो इन शइ जो थो करे न त मुंहिंजे मौला खे कंहिंजी ज़रूरत नाहे सुनामी जहिड़ो तूफ़ान हाणे हज़ारे माण्हू मारे छॾे मुंहिंजे ख़ुदा खां पुछण वारो कोई बि नाहे पीरीअ में कंहिंखे 4 पुट ॾेई छॾे मुंहिंजे ख़ुदा खां पुछण वारो कोई बि नाहे बिना पीउ जे माउ खे पुट ॾेई छॾे मुंहिंजे रब खां पुछण वारो कोई बि नाहे बिना पीउ माउ जे इंसान पैदा करे छॾे मुंहिंजे रब खां पुछण वारो कोई बि नाहे उहो मुंहिंजो करीम रब बाने खे थो चवे त इन अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन बेशक अल्लाह जे ज़ात खरीद करे छॾियो आहे खरीद करे छॾियो आहे कंहिं अल्लाह जे ज़ात खरीद करे छॾियो आहे छा खरीद कयो आहे कंहिंखां खरीद कयो आहे मिनल मुमिनीन अल्लाह जे ज़ात ईमान वारन खां खरीद करे छॾियो आहे मुंहिंजा मौला तो ईमान वारन सां कहिड़ो सौदो कयो आहे अल्लाह ताला फरमाए थो अनफुसहुम व अमवालहुम अल्लाह जे ज़ात ईमान वारन खां पहिरीं उन्हनि जूं जानियूं खरीद करे छॾियूं पोइ अल्लाह उन्हनि खां उन्हनि जा माल बि खरीद करे छॾिया मौला ॾियण वारो त तू है छो त अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में तो फरमाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मिम्मन तशा ओ मुझा सोना मोहम्मद करीम ऐलान करे कायनात के बुधाए तमा खुदा जी मर्जी आ जंहिंखे बादशाही अता कयां जंहिंखे फ़कीरी अता कयां व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा जंहिंखे इज्जत वारो करे छॾियां मां खुदा जी मर्जी आ जंहिंखे ज़लीलो रुसवा करे छॾियां मां खुदा जी मर्जी आ इलाहुल आलमीन जॾहिं सब कुछ इहो तुझे कुदरत जे अंदर आ असांजो भी ईमान आ पोइ मुंहिंजा मौला ॿुधाए त तूं भला खरीदो फरोख्त जो कम छाजे करे करे रहियो आ अल्लाह चवे थो हर इंसान खां मां अल्लाह खरीद नथो कयां मगर मां अल्लाह खरीद भी उन खां कयां थो जंहिंजी निस्बत मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सां ॻंढियल आहे सब कंहिंखां खरीद नथो कयां अल्लाह फरमाए तो पैदा त मूं यहूदन खे भी कयो आहे पैदा तमाम मुर्तदन के भी कयो आ पैदा तमाम मुशरिकन के भी कयो आ पैदा तमाम मुनाफिकन के भी कयो आ रब करीम फरमाए तो मां अल्लाह पैदा त सबनी के कयो आ पर मां अल्लाह सौदो सबनी सा नथो कया मां अल्लाह सौदो उनन सा तो कया जन पंहिंजो मन तन मुझे यार सा मिलाए छड़ियो आ जेके ईमान वारा हन हाने अल्लाह त चयो त मां सौदो कयो आ ईमान वारन सां हाने कंहिंखां पुछूं तो हे ईमान वारा कहिड़ा हन बी त का वाट कान्हे का छो त अल्लाह जे सुणे कुरान जी जेकॾहिं सही तारीफ़ तर्जुमानी कई आ त मुंहिंजे अम्मा आमिना जे लाल कई आ
अम्मा आमिना जलाल तू ही दिल पर खणी बुधा जनसा अल्लाह सौदो करे रहियो आ ईमान वारो सदे रहियो आ हबीब तू ही पंहिंजे पाक जुबान सां बुधाए त ईमान जी निशानी कहिड़ी आ मुझे साईं फरमायो ओ मुझा सहाबियो जेकॾहिं ईमान जी निशानी मां मोहम्मद करीम खां पुछो था ॿुधो त मां मोहम्मद ॿुधायां मुझे हबीब फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। मुझे मदीने जे शहंशाह फरमायो ओ मुझा प्यारा सहाबियो अगर इहो पुछो था तो अल्लाह सौदो कैसा करे रहियो आ ओए ईमान वारा कहिड़ा हन त मां मोहम्मद तव्हां खे ॿुधायां थो तेस ताईं ईमान कामिल न थी सघंदो जेस ताईं काइनात जे हर ज़र्रे खां वधीक पंहिंजे औलाद मां पीउ खां वधीक मां मोहम्मद सां नीह न लाईंदो तेस ताईं कॾहिं बि ईमान कामिल वारो न थी सघंदो। सुहिणे लतीफ़ भी देर कान कई उन्हनि सुहिणनि भी सॾ करे चयो मुझे मदीने वारे साईं नाता रिश्ता टोड़िया न साईं मुझे मदीने वारे साईं भी फरमायो मां पीउ खां वधीक औलाद खां वधीक कायनात जे हिक हिक इंसान खां वधीक जेस ताईं मां मोहम्मद करीम सां नीह नथो लई तेस ताईं ईमान कामिल न थई अच त भिट जे घोट खां पुछूं तो सोनो लतीफ़ छा तो पाण फरमाइन था होॾां ईमान आ लतीफ़ साईं पंहिंजी ज़ुबान में तो फरमाए फरमाइन था जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया त संग सभेई छॾ हेॾो हदीस पाक खे ॾिस मुझे मदीने वारे साईं सभई संग छॾराया मां पीउ खां वधीक औलाद खां वधीक दोस्तनि यारनि खां वधीक काइनात जे ज़र्रे ज़र्रे खां वधीक जेसी मां मोहम्मद सां प्यार नथो करी तेस ताईं तुंहिंजो ईमान कामिल नाहे। हेॾा लतीफ़ सरकार फरमायो जे भाई जोगी थिया त संग सभेई छॾ ओडो थियो अलिफ जे मन में मसी गड अलिफ जे ओडो थी अलिफ सां मन न गंढ अल्लाह खे तुंहिंजे मन जी ज़रूरत कोन्हे। लतीफ़ सरकार फरमात रब तो सा व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मुंहिंजो रब तो सां गॾा बान्हा रुगी तूं पाण खे पंहिंजे रब जे वेझो कर। ओडो थियो अलिफ सां मन में मसी गड इहा दिल मुझे मिठड़े महबूब मोहम्मद करीम जे हवाले करे छॾ सबई ख्याल खतरा दुनिया जो यारियों दोस्तियों सबई मन मां कढी करे पंहिंजे दिल में मदीने वारे यार सां मन मिलाए ॾिस त ख़बर पवई पोइ मुंहिंजा दोस्त वेठो त फुलनि जे शहर में हूंदे पर जॾहिं अखड़ियूं बूटे रोज़े रसूल ॾे निहारे चवंदे अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यद दिया रसूल अल्लाह। जॾहिं मुझे महबूब सां मन मिलाए पो ये लफ्ज़ चवंदे लफ्ज़ ज़ुबान ते हूंदा मुंहिंजा दोस्त ही तुंहिंजूं अखड़ियूं पंहिंजे यार जे दीदार में मस्त हूंदियूं। ही अखड़ियूं न ही अखड़ियूं अंदर वारियूं अखियूं छो त जेके माण्हू हिननि कननि सां ॿुधंदा आहिनि
उहे कमा हक़ हू समझी न सघंदा हन पर जेके ॿियनि कननि सां ॿुधंदा आहिनि उहे ई समझी सघंदा आहिनि इहो हर ॻाल्हि में ॿियो कहिड़ो लफ़्ज़ आहे ही अखियूं न ॿियूं अखियूं ही कन न ॿिया कन इहो सभु कुझु छा आहे इहो सभु कुझु जेको रब फरमायो त बाने ऐं उन जे दिलि जे दरमियान में मां ख़ुदा मौजूद आहियां बानो बि साॻियो आहे दिलि बि साॻी आहे दरमियान में बि कहिड़ी शइ आहे कन त ही आहिनि ॿिया कन कहिड़ा अखियूं त ही ॿियूं अखियूं कहिड़ियूं लतीफ़ सरकार फरमाए थो इहे कन विकिणी बिया कन गिन्हेज इहे कन विकणी बिया कन गिन्हेज तिहा पोइ सुणे जो ॻाल्हि पिरियां संदे पार जी मां अर्ज़ पे कहे तो मुंहिंजा मिठड़ा भा अल्लाह ताला फरमाए तो बाना मां बादशाह जो बादशाह मां अल्लाह भी जेते सा एरे खेरे सा सौदो न कयो आ मुझा करीम रब तो सौदो कैसा कयो आ अल्लाह फरमाए तो सौदो उनन सा कयो थम जन पांजो तन मन धन मुझे महबूब ते कुर्बान करे छडियो आ जन पांजो तन मन धन हबीब जे मथा कुर्बान करे छडिया ओ भले सुनो अबू बकर सिद्दीक सुनो छो न हुजे सुनो उमर फारूक छो न हुजे उस्मान ज़ुन्नूरैन छो न हुजे अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम जी ज़ात छो न हुजे तफसील इने के नथो वञो मूंखे पंहिंजे मौज़ू ते मोटणो आहे हर एक सहाबी जे एक कुर्बानी ता मुझा दोस्त तन मन धन कुर्बाना छो त उनन हर शे मुझे हबीब जे मथा कुर्बान करे छडी रुगी उन हिकड़ी घड़ी के याद कर जदे सैयदना उमर फारूक दिल में ख्याल कयो त जंग जो ऐलान थी वियो आ ऐलान थी वियो त सामान खणी अचो अबू बकर गरीब थी वियो आ मूं वट घणो कुझा घणो सामान खणी मुझे मदीने वारे घोट जे दरबार में आयो आ ओडा अबू बकर सिद्दीक भी नंढड़ी गठड़ी खणी आयो आ उमर छा खणी आयो आ चवे तो या रसूल अल्लाह अध सामान जो घर छडे आयो आ अध दिलबर तुंहिंजे दरबार में खणी आयो आ अबू बकर तू छा खणी आयो आ चवे तो या रसूल अल्लाह जेकी कुछ घर में हुयो मेड़े चूंडे तो हबीब जे दरबार में खणी अची पेश कयो थमे अबू बकर तुंहिंजा बच्चा छा खाईंदा तू छा खाईंदे चवे तो हबीब मुंहिंजे ला मुंहिंजे बच्चन जे ला अल्लाह ही अल्लाह जो रसूल काफी आ अल्लाह जी ज़ात ऐरे खेरे सान पर सौदो इनन दिल बरन सा कयो आ अल्लाह फरमाए तो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत खुदा चयो मारुगी सौदो करे ऐं हुनन जो तन मन धन खरीद करे छडे न ॾिनो आहे पर मां रब उन्हनि खे उन जे एवज़ में जन्नत अता फरमाई आहे छा फरमायो आहे जन्नत अता फरमाई आहे हाणे असुल बुनियादी शइ जेका अचे थी उन ते गौर कजा ईमान वारा तोखां फ़ैसिलो वठणो आहे त मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबा जी तरबियत फरमाई सहाबा मुझे महबूब मुहम्मद करीम जे चेहरे के ॾिसंदा हा हिकिड़ो नंढड़ो मिसाल मां ॾियां जंगे बदर जो मौक़ियो आ कहिड़ी जंग दा जंगे बदर जो मौक़ियो आ हबीबन करीमन ऐलान फरमायो आ नंढड़ा ब भाइर हिकड़े जो नालो माज़ा बे जो नालो मुअव्विज़ा मासूम बचड़ा यो ऐलान बुधी पांजे घर में विया जिए जो घर में विया ॾिसन त जीजल अमड़ ज़ारो कतार रोई रही आ
पुछन था मुझी जीजल अम्मा छाजे करे रोई रही जीजल अम्मड़ जवाब थी दे बचड़ा मुझे मदीने वारे शहनशाह जे तरफा जंग जो ऐलान कयो वियो आ हबीबन मुजाहिदन के सद कयो आ काश अज मूं वटि मुंहिंजो मुड़स हुजे हां यानी तव्हांजो पीउ मां उन खे जंग में मोकिलिया हां अगर मुंहिंजो भाउ हुजे हां मां उन खे जंग में मोकिलिया हां कोई भी फर्द आकिल बालिग हुजे हां जरूर उनके मोकिलिया हां रोवां थी इन करे जो बदनसीब हां जो मुझे आडो तव्हां नंढड़ा मासूम बचड़ा मौजूद हो मां जंग में कंहिंखे मोकिलिया इहा है तरबियत मुस्तफा तरबियत मुस्तफा ते अचे पोइ वरी अच लुआब मुस्तफा ते त ख़बर पवई त हक़ीक़त छा आहे पहले तरबियत मुस्तफा जो कमाल दिस नजर मुस्तफा जो कमाल दिस त मुझे मुस्तफा करीम जे नजरुन जो केतरो कमाल आ जे नजरुन जो एतरो कमाल आ पो फैसलो करे बुधाए तो न जात जो छा जमाल आ उहे मासूम बचड़ा चौन था जीजल अमड़ तू परवाह न कर असा बई तैयार थी था वणो अबा तव्हां त मासूम हो हबीब तव्हां के जंग में अमा तू इन गाल जो फिक्र न कर असां था वणूं बई मासूम भाइर मुझे मदीने वारे शहनशाह जे दरबार में आया रोण लगा मिनथू करण लगा या रसूल अल्लाह असां जंग में जरूर शरीक थींदासी मुझे हबीबन फरमायो तव्हां मासूम आयो हु जिद रहा त मुझा सोहणा खुदा जे वास्ते असां जे अमड़ जी जल के उहे गोड़ा सुकाइण जे ला असां के जंग में कबूल फरमायो मुझे मदीने जे शहनशाह फरमायो पो वडो जे को माज़ा भला उहो भले जंग में हले नढड़ो मुआविज़ पांजे जीजल अमड़ दे मोटी वने त जेको नढड़ो मुआविज़ आ उहो रोई करे चवे तो या रसूल अल्लाह अजीब फैसलो आ हबीब फरमाइंदा छो चवे तो या रसूल अल्लाह ही बात मुझो वडो आ पर ताकत में माइन खां वधीक मजबूत हां हबीब मुर्की फरमाइन था बच्चा की चवे तो या रसूल अल्लाह सा के कुश्ती वेड़ायो दिसो त सा बिनी भाइरन मां वधीक ताकतवर केड़ो आ न मासूम बारन खां यो केर पियो चवराए दोस्त बुधायो उहो ही पियो चवराए जेको नंढड़े ईसा अलैहिस्सलातो वस्सलाम खां पिंद पीगड़े में गाल हराए रहियो आ ओई अल्लाह जी जात पियो चवराए जेको नंढड़े इस्माइल खां जवाब ॾियारे रहियो आ वो अल्लाह इन मासूमन जे अंदर में पंहिंजे महबूब जी मोहब्बत पैदा करे प्यारी जुबान ॾेई ॻाल्हि हराए रहियो आ छो त मुंहिंजो ख़ुदा उहो आ जेको जानवरनि खे बि हुकुम कंदो आ त मुंहिंजे दिलबर जे दरबार में वञी अदब सां अर्ज़ड़ा करे अचो मुंहिंजा हबीबन फरमायो ठीकु आहे भला तव्हां कुश्ती खेॾो गौर कर मुसलमान बई भाइर कुश्ती में शुरू थिया अबू बकर भी बीठो आ उमर भी बीठो आ उस्मान भी बीठो आ सोनो अली भी बीठो आ हबीब भी बीठान जिथे मुनसिफ एड़ा जवान होजन नंढड़ा भाइर कुश्ती में शुरू थिया आस्ते तो वडे भा के कन में चवे ओ अद्दा तोखे त जिहाद जे ला मुझे महबूब कबूल फरमायो आ हाणे खुदा जे वास्ते तू पांजे पाण के केराए त मुझो महबूब मुखे ताकतवर समझी मुखे भी कबूल करे वडो भा तो चेस त इहा मुझी बेइज्जती आ तू नंढो मु वडे के दसी रोई चवेस तो भा बेइज्जती के न दिस पर जीजल अमड़ जे गोड़न के दिस मुझी दिल थी चवे त बई भाइरो गड जन्नतुल फिरदौस में हली पहुंचो वडे बा नंढे बा जो चवण कबूल कयो वडो किरी पियो नंढो सीने ते चढ़ी वेठो मुझो मदीने जो घोट मुर्की फरमाए थो अचो तव्हां बई जंग में कबूल आयो वाह मुझा मौला तुझी कुदरत तुझो निजाम कुदरत छा करणो बस ता कयो फिक्र न कयो
मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन्हनि बिनी के जिहाद ला कबूल फरमायो आ। हाणे वरी अल्लाह ॾिसो त कहिड़ो अजीब फैसलो सादर थो फरमाए। ॿई मासूम जॾहिं जंग में पहुचनि था, उहे ॿई नंढड़ा अब्दुर्रहमान बिन औफ खे चवनि था, चाचा असांखे ॿुधाए त अबू जहल काथे आ? वो तो चवनि त हू त वॾो ताक़तवर माण्हू आहे, वॾी फौज सां गॾु आहे, तव्हां हुनखे छा कंदव? अञा हू ॿुधाए बस तो करे अल्लाह जी ज़ात उन मासूमनि खे एतिरी ताक़त थो ॾे, वञी जो खणी हमलो करण जे मथां त अबू जहल खे ॿ धकरे बीही रहिया। उहे मासूम बचड़ा जंग में विढ़ंदे विढ़ंदे हिकड़े भाउ खे बाह में तलवार लगी आ, अधु बाह लड़की पई आ, अधु कटजी वई आ। देर न तो करे बे भाउ खे तो चवे, अदा मां बाह हेठ तो कयां, तू ॿई लतूं ॾेई बीह त मां छिकियां, छो त इहा बाह मूंखे ॾाढो तंग थी करे आ। बाह हुजे ई न जेका हबीब जे साम्हूं मूंखे लड़ण में तंग करे। गाल करण जो मकसद इहो त मुंहिंजा दोस्त जन मासूमन ते मुझे मुस्तफा करीम जूं नज़रूं पयूं, उन्हनि मासूमन जो इहो हाल आ। पर तोखां तो पुछां, जन मासूमन जे पाक मुंह में मुझे मदीने वारे घोट जी जुबान पई हूंदी, उन्हनि मासूमन जो छा हाल हूंदो? गौर कर ईमान वारा, ईमान बचा ऐं ईमान पंहिंजे खे रांद न खेड। हे वक्त थई ॾाढो दज्जाली दौर थई। खुदा जो कसम खणी तो मां तोखे चवां त जंहिं दिल में इमाम आली मकाम जी मोहब्बत नाहे, उन जो कलमो कच्चो आहे, उन जो ईमान कामिल आहे ई कोन। छो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पांजे सुणे हबीब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़न सां ॾाढो प्यार कयो आ। अल्लाह के भी मुझे हुसैन सां प्यार आ, मुझे मदीने वारे घोट के भी पांजे बचड़े सां प्यार आ। हबीब करीम अलैहि सलातो वसलाम जे जला इए फरमाई त हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन, मन अहब्बल्लाह अहब्ब हुसैना। अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैना। मुझे मदीने जे शहनशाह जंजला पांजे पाक जुबान मां फरमाए, हुसैन मां मोहम्मद मां मोहम्मद हुसैन जो अल्लाह भी उन सां प्यार कंदो आ जेको मुझे हुसैन सां प्यार कंदो आ। यह हदीस लख दफा तव्हां ॿुधी हूंदी, पर इन जे पेश तिलावत करण जो हिकिड़ो मक़सद आ त जंहिंजे लाइ अल्लाह जो नबी फरमाए, मुंहिंजा दोस्त, त अल्लाह भी उन सां प्यार कंदो, अल्लाह भी उन सां प्यार कंदो जेको मुंहिंजे हुसैन सां प्यार कंदो। नंबर 1। नंबर 2, वरी कुरान करीम जी ही आयत ॿुध, जॾहिं मदीने जा शहनशाह मक्के खां मदीने तैयबह में पहुता, सभिनी मुझे महबूब जे गुलामन चे तो या रसूल अल्लाह तव्हां जा असांजे मथां वॾा एहसान हन। ओ अल्लाह जा रसूल, असांजे लाइ कहिड़ो हुकुम आ, असां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत कयूं? मुझे हबीबन फरमायो, कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब फरमायो, कुल मुझा दिल बर तू चओ। हाफिज़ साहब बैठा न सही वॾे क़ाफ़ सां कुल सवाल मदीने जे रहण वारनि कयो आहे, जवाब मदीने जे साईं जी ज़ुबान आहे, अल्लाह जी ज़ात ॾेई रहे, हबीब तूं चओ, इन्हनि खे तूं चओ, मुंहिंजा मौला छा चवान? हबीब तूं चवीन त ला अस्अलुकुम अलैहि अजरा, मां मोहम्मद करीम तव्हां खां कंहिं बि शइ जो मुआवज़ो नथो घुरां। हबीब असांजे लाइ कहिड़ी ख़िदमत आहे? सरकार फरमाइनि इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, मगर मां मोहम्मद तव्हां खां हिकिड़ी शइ तो घुरां त मुंहिंजा जेके क़रीबी रिश्तेदार आहिनि उन्हनि सां प्यार कजो। क़रीबी रिश्तेदारनि सां
अल्लाह फरमायो त हबीब हीअं चओ, अल्लाह फरमायो त हबीब हीअं, हाफिज़ साहब मौलाना साहब ईअं न कुल माना दिलबर तू चओ, माना जुबान हबीब तुंहिंजी आहे, घुरा मां ख़ुदा थो, डिमांड मां ख़ुदा जी आहे, जुबान तो मुस्तफ़ा जी आहे, हबीब मां ख़ुदा थो चाहियां, मौला छो? अल्लाह चए तो हबीब इने करे जो इहे तुंहिंजा कलमे पढ़ण वारा तुंहिंजे महबूब बचड़न सां ॾाढो अॻिते हली कलूर कंदा। अल्लाह ताला जे ज़ात सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक ज़ुबान मां इहे लफ़्ज़ चवराया। ऐं ईमान वारा डिगी तकरीर करण जे बजाय ॿिन लफ़्ज़नि में जेकॾहिं इन ॻाल्हि खे इते ई समेटिजे त तूं ख़ुदि जवाब ॾे त छा ज़ालिम ऐं मज़लूम ॿई हक़ ते थी सघनि था? क़ातिल ऐं मक़तूल ॿई बराबर थी सघनि था? वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहा। अल्लाह फरमाए तो इन खां वधीक कहिड़ी सुहिणी ॻाल्हि थी सघे थी जेको शख्स तव्हां खे अल्लाह जे तरफ़ सॾे। यज़ीद बुराई जे तरफ़ सॾे रहियो आहे, बदमाशी जे तरफ़ सॾे रहियो आहे, बेहयाई जे तरफ़ सॾे रहियो आहे। मुंहिंजो सुहिणो हुसैन अल्लाह जे वहदानीअ जे तरफ़ सॾे रहियो आहे। अल्लाह क़ुरान में थो चवे वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहा व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन वला तस्तविल हसनतु वला सय्यअह। बुराई ऐं भलाई बरोबर नथियूं थी सघनि, बुराई ऐं भलाई बरोबर नथियूं थी सघनि। हिकिड़े पासे ज़ालिमा, हिकिड़े पासे मज़लूमा। मुस्लमान वेचारो अजीब अचे परेशान थियो आहे, चवे थो यार छा कयूं, मौलविन जी ख़बर बि कान थी पवे। जॾहिं 10 मुहर्रमुल हराम ते नज़र था विझूं त होॾे बि निमाज़ आहे त हेॾे बि निमाज़ आहे। माण्हू वेचारा भी परेशान नदा। चौं था यजीदी टोले में भी निमाज़ आ, हेडे भी इमाम आली मकाम जे तरफ दे भी निमाज़ आ, होडे भी फजर जी अज़ान आई आ, हेडे भी फजर जी अज़ान आई आ, होडे भी इब्ने साद इमाम थी सागे काबे जे तरफ मोड़ करे निमाज़ पढ़ाई आ, हेडे मुझे हुसैन भी सागे काबे जे तरफ मोड़ करे निमाज़ पढ़ाई आ, होडे भी निमाज़ हेडे भी निमाज़। माण्हू वेचारा काॾे वञनि हाणे? परेशान त थी विया माण्हू अदा, कोन थिया परेशान? वञनि त अॼु वेचारा माण्हू परेशान, वञूं त काॾे वञूं साईं, हू भी क़ुरान ही भी क़ुरान, वञूं काॾे? हा मुंहिंजा दोस्त, बेशक क़ुरान होॾे भी आ, क़ुरान हेॾे भी आ, होॾे क़ुरान पढ़ण वारा, हेॾे क़ुरान संभालण वारा। हुन पासे हबीब ते कलमो पढ़ण वारा, हिन पासे हबीब जे कुलन ते सवारी करण वारा। फर्क आ। हुन पासे निमाज़त आहे, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निमाज़ खां पहिरीं हुननि खे पंहिंजे दुनिया जे लालच आ, दुनिया जे इनामनि जी ज़रूरत आ। हिन पासे निमाज़ आ, मगर हिन पासे निमाज़ में दुनिया जी लालच न आहे, मगर सुहिणे करीम रब जे प्यार जी लालच आ। छो त लतीफ़ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे, जा जा पसी पाण खे ता नाहे निमाज़। जा जा पसी पाण खे ता नाहे निमाज़। सब विञाए साज़ तंहिं पोइ तकबीर चओ। सिंधीअ में बैत आहे, माना समझी वियो।
जेसिताईं पंहिंजे वजूद जी ख़बर आहे तेसिताईं कहिड़ी निमाज़ आहे, जेसिताईं पंहिंजे इरादनि जी ख़बर आहे, जेसिताईं पंहिंजे औलाद जी ख़बर आहे, हुन पासे बि निमाज़ आहे। पर हुननि खे इहो ख़्याल आहे त असांजी ज़ाल बेवह न थिए, हुननि खे इहा इंतज़ार आहे त असांजा बच्चा यतीम न थियनि, हुननि खे इहो इंतज़ार आहे त मन असांखे कूफे जी गवर्नरी मिले, हुननि खे इहो इंतज़ार आहे त मन शाम जी गवर्नरी मिले, मन यमन जी गवर्नरी मिले, यज़ीद राज़ी थी पवे। हिकिड़े पासे इहो इंतज़ार आहे, हिकिड़े पासे इहो इंतज़ार आहे त न बच्चनि जी परवाह, न इहा परवाह त का मुंहिंजी ज़ाल बेवह थी वेंदी, न इहा परवाह त मुंहिंजा बच्चा यतीम थी वेंदा, मगर हिकिड़ी परवाह त न रुसे त सुणो मदीने जो घोट न रुसे, राज़ी थे त सुणो हुसैन राज़ी थे, छो त उन्हनि खे ख़बर आहे त अल्लाह बि उन सां प्यार कंदो आहे जेको सुहिणे हुसैन सां प्यार कंदो आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, दम दस्तगीर, या अली। हाणे नंढड़ो सुवाल हिते ज़रूर पैदा थियो त साईं, पोइ भला हाणे इहा कीअं ख़बर पवे त हुन पासे वारा कहिड़ा ऐं हिन पासे वारा कहिड़ा? सुवाल त इहो आहे साईं, इहो ई सुवाल आहे न। भले तव्हां कंहिं ते बि तनक़ीद छो था कयो साईं अमीर बख्श साहब, कंहिं ते बि तव्हां तनक़ीद मुंहिंजा सुहिणा भाउ न कयो न। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, और खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। पन्नन जी बेड़ी केतरी भी ठाहे पर जॾहिं पाणी जो झटको आहे त पाणी ख़त्म थी वेंदी, पर काठ जी बेड़ी दुख सुख में तुंहिंजो साथ ॾियण वारी बेड़ी आहे। हाणे कीअं ख़बर पवे त हुसैनी कहिड़ा यज़ीदी कहिड़ा? ईअं नाहे त को हींअर कोन्हनि, क़यामत सूधो हलंदा। छा हलंदा? यज़ीदी भी हिकिड़ो फ़िक्र आहे, हुसैनी भी हिकिड़ो फ़िक्र आहे, यज़ीदी भी हिकिड़ी मोहब्बत आहे, हुसैनी भी हिकिड़ी मोहब्बत आहे। हुन पासे भी निमाज़ आहे, हिन पासे भी निमाज़ आहे, होॾे भी क़ुरान आहे, हेॾे भी क़ुरान आहे, होॾे भी अज़ान आहे, हेॾे भी अज़ान आहे। पर मुंहिंजा दोस्त नियतूं ॿिन्ही जूं अलॻि अलॻि आहिनि, नियत साॻी कान्हे, बाक़ी हर शइ साॻी आहे। त हाणे कीअं ख़बर पवे त यज़ीदी कहिड़ा ऐं हुसैनी कहिड़ा? साईं सवाल वॾो थी वियो न। सवलड़े में सवलड़ो सवाल तोखे ॿुधायां। पीउ थो चवे पंहिंजे पुट खे त बच्चा, ए जेके फलाणा फलाणा माण्हू अथई न, फलाणा फलाणा माण्हू अथई, इन्हनि जो ख़्याल कजां। बाबा कीअं ख़्याल कयां? पुट कुझु मुखालिफ़ आहिनि, कुझु मवाफ़िक। बाबा सॼे पाड़े जो न बाबा, कुझु पंहिंजा दोस्त आहिनि पर कुझु दुश्मन बि आहिनि। बाबा पोइ मां कीअं भला तुंहिंजे दोस्तनि ऐं दुश्मननि खे सुञाणा? दादा पीउ पंहिंजे पुट खे छा थो चए, बच्चा हाणे तूं हीअं कर, तूं पंहिंजे कंहिं दोस्त खे चओ त इन पाड़े में वञी रुगी मुंहिंजी तारीफ़ करे। ॻाल्हि ॻाल्हि छा करे? इन पाड़े में वञी रुगी मुंहिंजी तारीफ़ करे। तूं लिकी वेही ॾिस, पोइ ॾिस त जेके मुंहिंजी तारीफ़ ॿुधी ख़ुशि थियनि, उन्हनि जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुरु चमकी पवनि, पक सम्झ त हा इहे मुंहिंजा दोस्त आहिनि, तोखे फ़ाइदो ॾींदा। पर जेके ॾिसी त मुंहिंजी तारीफ़ ॿुधी ॿूथ ख़राब था कनि, या बुड़ 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 शुरू था कनि, या पंहिंजे मुंहं सां हेॾे होॾे था ॾियनि, पक सम्झ त हे दुश्मन अथई, हे कॾहिं बि तोखे फ़ाइदो न ॾींदा। अदा हिकु पीउ पंहिंजे पुट खे इहा नसीहत थो करे न, त पोइ असां फ़क़ीरनि जी बि तव्हांखे इहा नसीहत आहे सॼण साईं जे ग़ुलामनि जी, त तव्हां हर जॻह ते मुंहिंजे हुसैन जो ज़िक्र ॻाईंदा वठो। हर जगह ते इमाम आली मकाम सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जो ज़िक्र ॻाईंदा वठो। छो त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां हिकिड़ी रवायत ॿुधी छॾ।
अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी मां अक्सर ॾिसंदी हुअसि त मुंहिंजो सुहिणो बाबो अबू बकर सिद्दीक अक्सर बेशतर सुहिणे अलीअ जी तारीफ़ कंदो हो, अक्सर सुहिणे अलीअ जे चेहरे ॾे निहारींदो हो। हिकिड़ो दफ़ो पुछोमांसि त बाबा छाजे करे जो अक्सर बेशतर तव्हां सुहिणे अलीअ जूं ॻाल्हियूं बि कयो था, तारीफ़ बि कयो था? अम्मा आयशा फरमाए थी मुंहिंजे सुहिणे बाबे चयो इन करे जो मूं पंहिंजे हबीबन करीमन जे पाक ज़ुबान मां ॿुधो त अलीअ जे चेहरे ॾे निहारण बि इबादत आहे, अलीअ जे चेहरे ॾे ॾिसण बि इबादत आहे, अलीअ जो ज़िक्र बि इबादत आहे। मां तोखे दोस्त हदीस जे सहासित जे किताबनि मां कढी ॾियां जो मुंहिंजे हबीब फरमायो जेकॾहिं मुनाफ़िकनि खे ॻोल्हण चाहियो था त मुंहिंजे अलीअ जो ज़िक्र कंदा वञो, मुनाफ़िक पाण ई पधरो थी बीही रहंदो। सहासिता जे हदीस मां साबित करे ॾींदुसि त मुझे मदीने जे शहनशाह ने फरमायो संदन जे खिदमत में एकड़ा बदवी सहाबा वेठा हुया जंग में रहण वारा। पोइ हिकिड़ो साहबी सगोरो फरमाए तो खुदा जो कसम अल्लाह जे इज्जत ऐं जलाल जो कसम असां पाण में दोस्तन मशवरो कयो त पंहिंजे इलाइके में हली करे हज़रत अली साईं जूं ॻाल्हियूं कंदासीं, ख़बर पवे त मुनाफ़िक कहिड़ो आहे मोमिन कहिड़ो आहे। मुझा दोस्त अजीज मुनाफिक ऐं मोमिन जी पहचान इहा थी आले रसूल जो शान गाईंदो वञ, पर याद रखी जॾहिं सहाबा आले रसूल खां परे कोन थई छो त आयशा सिद्दीका मुझे महबूब जी अहल बैत में शामिल आहे। ओस्मान सुहिणो ज़िन्नूर आइना हबीबन जूं न्याणी उन जे निकाह में अच ॿिनि नूरनि वारो थई, ख़बरदार थी जा मतां भुलिजी पवी छो त मुंहिंजे मदीने जे घोट फरमायो ॿ शयूं छॾियो थो वञाव, हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान, ॿियो पंहिंजो अहल बैत, ॿ शयूं छॾे थो वञाव। जेकॾहिं इन ॿिन्ही शयुनि सां प्यार कंदो, इन्हनि ॿिन्ही शयुनि खे मज़बूत वठंदो त गुमराह न थींदो। दोस्त कसम अथव ख़ुदा जो बिला तरद्दुद सच्चाई हकीकत सां थोड़ो ज़माने ते गहरी नज़र विझी ॾिसो। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके राति ॾींहं ज़ुबान ते बि क़ुरान आहे, हथ में बि क़ुरान आहे, पर आले रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधनि था त हुनजो बूथो ख़राब थी थो वञे। इहा हकीकत आहे या न? ऐं हिकिड़ा वरी अहिड़ा माण्हू अथव जो बेशक आले रसूल जूं ॻाल्हियूं त हुननि जे ज़ुबान ते सुबुह शाम या हुसैन या अली बेशक ॾाढा अक़ीदत ऐं मुहबत सां नाला वठनि था, पर क़ुरान जी ॿोली हुननि जे ज़ुबान ते अचे ई कान थी। ईअं आहे या कोन? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे ॿई वीचारा भुलिजी पिया अथव, इहे ॿई माण्हू भुलिजी पिया अथव। हिकिड़नि आले रसूल खे त वरितो पर क़ुरान खे छॾे ॾिनो, हिकिड़नि क़ुरान खे त वरितो पर आले रसूल खे छॾे ॾिनो। मुबारक आहे तोखे अल्लाह जे महबूब मदीने वारे घोट जे सहाबा जे ग़ुलामनि जा ग़ुलाम, आले रसूल जे ग़ुलामनि जा ग़ुलाम, अल्लाह जे वलियनि जा ग़ुलाम, तोखे मुबारक आहे जो अल्लाह जे रसूल आले रसूल जी दामन बि तुंहिंजे हथ में ॾिनी आहे त क़ुरान जी दामन बि तुंहिंजे हथ में ॾिनी आहे। सहाबा जी मोहब्बत भी अल्लाह तो असांखे नसीब कई आहे, त आले रसूल जो प्यार भी अल्लाह जे ज़ात असांखे नसीब कयो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरन मुंहिंजा मदीने जा शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हयात तय्यबा खे ॾिसो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत अमीर हमज़ा साईं मुंहिंजे मदीने वारे घोट जे अखियुनि जे साम्हूं शहीद थिया हुआ, अखियुनि जे साम्हूं शहीद थिया हुआ, हबीबन जे अखियुनि मां लुड़क लड़िया हुआ। ईअं अमीर हमज़ा के शहीद कयो वियो हो जो संदन जे जिस्म जे हिकिड़े हिकिड़े वार खे अज़ाब ॾिना विया, संदन जे जेके जिस्म जूं हड्डियूं मुबारक हिक हिक हड्डी के टुकड़ा टुकड़ा कयो वियो, संदन जे जिस्म जे गोश्त के कीमो बनायो वियो। हबीब करीम ने ॾिसी करे अखिड़नि मां लुड़क लाड़े पंहिंजे रब खां दुआऊं घुरंदा हुया। अखिड़नि मां लुड़क लाड़ण इहा मुंहिंजे मदीने वारे घोट जी सुन्नत आहे। मम बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊद लबन फी ज़रे कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मदीने जे साईं फरमायो ॾुधल खीर वापस थी सके थो, अखिड़नि मां लुड़ियल लड़क कॾहिं भी वापस
नथा थी सघन रायगान नथा वञी सघन त मुंहिंजा दोस्त सुन्नी तोखे मुबारका जो अल्लाह जे ज़ात तोखे मातम खां पनाह ॾिनी आहे अल्लाह जे ज़ात तोखे मथो पिटण खां पनाह ॾिनी आहे हक़ीक़त इहा अथव इहे वीचारा बेअकुल बेसमझन पर हक़ीक़त इहा आहे त इन्हनि खे तहश में आइण वारा बि के ॿिया टोला आहिनि सच इहो आहे तव्हां फुलनि जे शहर में ॾिसो अॻु में ईअं हुयो यार ॿुधायो पुराणा वेठा हो अॼु खां 20 साल पहिरीं ईअं हुयो छो थियो जॾहिं का अमेरिका जे डॉलरनि ते न जेके तंज़ीमूं पैदा थियूं खुली ॻाल्हि आहे छा थियूं पैदा अमेरिका जे डॉलरनि ते हाणे त उहे ख़ुदि अचे परेशान थिया आहिनि अॻु खां ॾहूण ते वधी वियो सिस्टम अॻु खां ॾहूण ते सिस्टम वधी वियो छो मुंहिंजा दोस्त ॿियो कुझु बि न दुश्मनी अचे न्याज़ बि न खाओ तो बनौस भला कहिड़ियूं वेही ॻाल्हियूं कजनि ए मियां अल्लाह जी ज़ात अहिड़नि माण्हुनि खां पनाह में रखे दूर तनी खां लॾ अलीअ जे औलाद सां जनी झेड़ो अॼु दूर तनी खां लॼ से जमाती यज़ीद जा दोस्त मां तव्हां खां पुछां थो त मुंहिंजे महबूब जे सहाबा जो शान जेके मल्हाइन उन जे मथां 100 वारी कुर्बान थींदासीं कोई शक न आहे पर कॾहिं पंहिंजे जलसन में हाणे ॻाल्हियूं त बहन खुतबे में पढ़नि था त सय्यदा शुबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन खुतबे में हर अहले सुन्नत वारो पढ़ंदो आहे छा पढ़ंदो आहे सय्यदा शुबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन व सय्यदतुन निसाए फातिमा हसनैन करीमैन जन्नत जे नौजवाननि जा सरदार हन पढ़णो इन कर थो पए जो मुंहिंजे मदीने जे घोट फरमाए छॾियो आहे न पोइ जेकॾहिं जन्नत जे नौजवाननि जे सरदारनि जो ज़िक्र पंहिंजे खुतबे में मुस्लमान तूं करे रहियो आहे त पोइ जन उन्हनि खे शहीद कयो जन उन जे बचनि जो 3-4 ॾींहं पाणी बंदि कयो ॿुधाए त उहे लानती आहिनि या न ॿई ॻाल्हियूं गॾु त कोन थींदियूं न साईं ॾींहुं ऐं राति गॾु त कोन थींदा ॾींहुं आहे राति आहे जॾहिं आले रसूल जन्नत जे नौजवाननि जा सरदार त उन्हनि खे शहीद करण वारा यज़ीदी पोइ लॻ न थींदा त ॿियो छा थींदा सहाबा जो शान अल्लाह जी ज़ात कंहिंखे मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए पर सुन्नी जीअं तूं थो मल्हाई ईअं मल्हाइजे सहाबा जो शान छो त मुंहिंजा दोस्त सहाबा जो शान मल्हाइण जो हक़ उन खे आहे जेको यज़ीद जे मथां लानत विझे पंहिंजे जलसे में सभिनी खे तव्हां सभई जो यज़ीद जे मथां यज़ीदियत मुर्दाबाद हुसैनियत ज़िंदाबाद हुसैन मुंहिंजो ज़िंदा यज़ीद जे मथां लानत आहे उहे बेवकूफ़ जेके ज़िंदह जे मथां पिटको था कनि उहे चरिया आहिनि उन्हनि खे अकुल ई कोन्हे को ख़बर ई कान्हे का बसि वीचारा ईअं पंहिंजे मुंहं सां सटको पिटको कंदा था वतनि उन्हनि खे ख़बर ई कोन्हे का जे उन्हनि खे ख़बर हुजे त उन्हनि खां पुछो त अल्लाह जा बाना प्यारे में प्यारो रिश्तो तुंहिंजे जीजल अमड़ जो आहे अमड़ खां मथे दुनिया में कोई रिश्तो प्यारो न हूंदो आहे ॿुधाए त तुंहिंजी जीजल अमड़ जॾहिं वाक़ियतन मरी वई छा तो पंहिंजे मथे में धक हयां या न तो पंहिंजो सीनो कुटियो या न कुटियो अफ़सोस आहे उन वक़्तु अखिड़ियुनि मां लुड़क लड़िया हई या न तूं पंहिंजे पाण खे ख़ुदा जाॾो मुस्लमान हाज़ुर नाज़ुर थी करे सोच त जॾहिं तुंहिंजी अमड़ गुज़ारे वई त तुंहिंजे अखिड़ियुनि मां लुड़क लड़िया हा या न लड़िया हा ऐं जंहिं वक़्त में मातम कंदे दोस्त लंघंदा उन्हनि खे ॾिसो त खिलंदा आहिनि पिया मश्किरियूं मज़ाक़ूं कंदा वेंदा आहिनि उन्हनि खे ख़बर ई कान्हे का त हुसैन जो ग़म छा थींदो आहे दोस्त जंहिंदा हुसैन दे नाल प्यार नहीं ओंदे कलमे ते ही इतबार नहीं जॾहिं तुंहिंजी अमड़ जीजल मरी वई आहे यकीनन मरी वई आहे उन जे लाइ अखिड़ियुनि मां लुड़क थो लाड़ी मातम नथो करी चरिया मुंहिंजो हुसैन त ज़िंदा हुसैन त मुंहिंजो कुरान करीम तो चवे न रुगी ज़िंदा वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून
मुझो सुनो करीम रब फरमाए तो जेके अल्लाह जे राह में कत्ल कया विया उन्हनि के मुर्दह न चओ उहे जिंदह आहिन एड़ा त जिंदह आहिन जो पंहिंजे करीम रब वटि रिज़्क़ रोज़ी बि खाइन था। अल्लाह जो क़ुरान से अञा अॻियां लफ़्ज़ ॿुध चरिया सटके पिटके करण वारा तू सोच अॻियां क़ुरान छा थो चए फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फضलिही खुदा जा बाना कुरान खोल त सही कुरान पढ़ त सही ओ चरिया इमाम हुसैन सां मोहब्बत करण वारा मुझे हुसैन जो शेवो ई निमाज ऐं कुरान मुझो हुसैन इमाम अली मकाम जिंदगी जी आखिरी घड़ी हिकड़ो हिकड़ो बच्चो अल्लाह जे राह में कुर्बान करण खां पोइ भी जडे पलीत शिमरो मथों आयो आ 72 तीरन जा वार मुझे सुने हुसैन जे सीने में पोइ भी पलीत के फरमाइता पलीत परे थी मां अल्लाह जे ज़ात जो सजदो करे वठा। ओ मुझे सुने हुसैन सां प्यार करण वारा अखियूं खोल तू असा के ॾाढो प्यारो हई तॾहिं था तोखे प्यार सां समझायूं त मुझे हुसैन जा परवाना अखियूं खोल इन मोहब्बत जे हकीकत के ॾिस इहा मोहब्बत हकीकत में तॾहिं तब्दील थींदी जॾहिं तू पंहिंजी पेशानी अल्लाह जे दरबार में सर्ब सुजूद कंदे मुझे सुने अली जा परवाना अली जी विलादत भी खुदा जो घर आ त शहादत भी खुदा जो घर आ मुझे सुने हुसैन जा परवाना मुझे सुने हुसैन जी आखिरी घड़ी भी शिमरा पलीस्त मस्त था खंजर के वार में अरे मेरा हुसैन मस्त था दीदारे यार में मुझे हुसैन जो आखिरी दीदार भी सजदो आ गाला गाला आखिरी दीदार भी पो मुझे करीम रब दुनिया के करे देखारियो ओ दुनिया वारो जे मुझे हबीब जे लाडले बचड़े हुसैन कुलन जे सवार हुसैन मां अल्लाह सा प्यार जिंदगी जे आखिरी लम्हे में भी सजदो कयो आ ओ यजीद कुत्ता पलीत तू भले धरुसिय का धार करे छड पर मुझो रब चवे तो त मां पाजे सुणे कुरान के हुसैन जे जुबान का अलग न कंदुसे। यजीदिन पलीतिन बेईमानन त मुझे सुने हुसैन पाक जे पाक पेशानी के सिर के नेज़े ते इन ला लटकायो त दुनिया दिसे त यजीद जे चवण न वठण वारन जो अंजाम छाहे पर जडे दुनिया निहारियो त उन चेहरे मां चे पियो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कायनात के करे देखारियो त जेको शख्स मां अल्लाह जे ज़ात जे ला पंहिंजा बच्चा कुर्बान कंदो आ पंहिंजी जान कुर्बान कंदो आ आखिरी वक्त ताईं मां खुदा जो फर्ज कज़ा न कंदो आ इश्को मोहब्बत सां तलवारन जे साए में नेज़न जे साए में मां रब जे दरबार में सर्ब सुजूद थींदो आ पो मां अल्लाह भी पंहिंजी मोहब्बत ईअं निभाईंदो हां जो भले धड़ सिसीअ खां धार थी वञे पर मूं रब जो कुरान उन खां अलॻि थींदो नाहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे फ़क़ीर हुसैनी थी थो त निमाज़ ऐं क़ुरान थई हुसैनी थी थो त निमाज़ ऐं क़ुरान थई ऐं अहल बैत जो प्यार थई टई शयूं गॾु थई बाक़ी जेकॾहिं यज़ीदी थी थो त पोइ आले रसूल जो नालो वठण ई तोला अजीब लॻंदो अजीब ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदा जो कसम हैरत लॻंदी आहे त हिकु मुस्लमान थी ईअं चवे त न्याज़ खाइण जे लाइ न्याज़ लफ़्ज़ वठी ऐं गारियूं बके अफ़सोस आहे मुस्लमान जे मथां ख़बर नथी पए त इन जो ईमान इन खे छा थो चवे
बहरहाल इहो मौज़ू वरी कंहिं ॿिए पासे फितने जे पासे हलियो वेंदो। अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़। बस इहो ई सबक अथई त मातम करण खां पंहिंजे पाण खे पनाह में रख मुंहिंजा दोस्त। बाक़ी जेसे गमे हुसैन में ॻोढ़ा न ॻाड़ींदे तेसिते तुंहिंजो गमे हुसैन न आहे। जेकॾहिं तो पंहिंजे माउ पीउ ते मातम कयो आहे त मुंहिंजे हुसैन ते भले कर, पर न कर पोइ बि माउ पीउ त मरी विया, हुसैन त ज़िंदा। मूं आयत में पढ़ी क़ुरान जी तर्जुमो रहियो। अल्लाह ताला फरमायो फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही। रब करीम फरमाए तो उहे खुश आहिनि अल्लाह जे मेहरबानीअ ते जेके मेहरबानियूं अल्लाह उन्हनि जे मथां करे छॾियूं। शहादत भी अल्लाह जी मेहरबानी आहे। अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हर नमाज खां बाद में दुआ घुरंदा, मुंहिंजा मौला उमर खे शहादत वारो मौत नसीब कजा। सहाबा तमा कंदा विया, मुंहिंजो हुसैन तुंहिंजो शान जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकातो खे अहिड़ी शहादत नसीब कई जो क़यामत सूदो वरी कंहिंखे नसीब कान थींदी। अहिड़ो सब्र अल्लाह जे ज़ात मुंहिंजे हुसैन खे नसीब फरमायो जो वरी क़यामत ताईं कंहिंखे नसीब न थींदो। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस इहो नंढड़ो ई सबक़ अथई। अल्लाह मां उहे ख़ुशि रज़ी अल्लाह अन्हुम वरदू अन्हु। अल्लाह उन्हनि मां ख़ुशि आहे, उहे अल्लाह मां ख़ुशि आहिनि। मुंहिंजा दोस्त नंढड़ो सबक़ इहो ई अथई त आले रसूल सां प्यार कर, मदीने वारे घोट सां प्यार कर, अबू बकर सिद्दीक जो अदब कर, उमर फारूक जो अदब कर, उस्मान ज़िन्नूरैन जो अदब कर, हैदर करार सां प्यार कर, हसनैन करीमैन खे पंहिंजे गले जो हार कर, पोइ तुंहिंजो बेड़ो पार ई पार आहे। नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अचे वई। अम्मा शहर बानू ॿुधो अथव नालो? कंहिंजी घरवारी आहे मुझे सुने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी। ख़बर अथव असुल केर हुई? बादशाह ज़ादी ही, ईरान जे बादशाह घराणे जी न्याणी हुई। ईअं सही कंहिंजे दौर में ईरान फतेह थियो हो? नंढड़ो बस मिसाल मां बस कयां। कंहिंजे दौर में ईरान फतेह थियो हो? अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे खिलाफत में ईरान फतेह थियो। ईरान मां इहा शहजादी सुणी अम्मा शहर बानो भी कैदी बणजी आई आ, मस्जिद नबवी में वेठी आ। एतरी त हसीना जो मस्जिद नबवी जूं दीवारूं भी चमकन पयूं। एतरी हसीना। मूंखे ॿुधायो त जेको वक़्त जो खलीफ़ो हूंदो आहे, वक़्त जो बादशाह हूंदो आहे, उन जा छाड़ तापी त हूंदा न साईं। हर दौर में रहिया आहिनि ऐं हर दौर में रहंदा। अमीरुल मोमिनीन जा गुलाम भगाया सुहिणा। इहा दुनिया जे नज़रनि जो मर्कज़ जेका औरत आहे, एॾी हसीनो जमील शहर बानू आहे। इन जे लाइ सभ खां वधीक जेकर सुहिणो को घोट आहे त तुंहिंजो पुटु अब्दुल्लाह बिन उमर आहे। छा चयूं त केरु आहे? सभिनी इहा राय ॾिनी त अहिड़ी शहजादी हसीनो जमील जे लाइ जेका बादशाही घराणे जी न्याणी आहे, इन जे लाइ अब्दुल्ला बिन उमर खां वधीक केर बि घोट नथो थी सघे। कुर्बान वञा अमीरुल मोमिनीन उमर फारूक, तुंहिंजो आले रसूल सां प्यार आहे। उमर फारूक जे तो ख़बरदार पंहिंजो सभई ज़ुबानूं बंदि कयो इन हसीनो जमील न्याणीअ जे लाइ। अगरि मूंखे को घोट सुझे थो त मदीने वारे घोट जो नवासो सुहिणो हुसैन तो सुझे। सच्चाई खे कबूल कर न, सच्चाई खे सच समझ न। एडो सहाबा अदब कंदा आले रसूल जो, हसनैन करीमन जो एतिरो अदब कंदा हुया जो एडी हसीनो तरीन सभिनी चयोसीं तव्हांजो पुटु हज़रत उमर चए थो न इहो मुंहिंजो सुहिणो हुसैन जो हक़ आहे। इन सूंह जो लाइक़ सुहिणो हुसैन आहे, मुंहिंजो पुटु न। खुदा जा बाना एड़न सहाबन जो अंदर में बुज़ रखी तू छा थो हासिल करण चाहीं। टी हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे। असांजा जेके अहले तशरीह जा दोस्त आहिनि उन्हनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे ऐं ॾाढो सुहिणो लिखियो अथनि, असां ख़ुशि आहियूं। लिखियो अथनि त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका क़बर मुबारक आहे, जेको सुहिणे इमाम हुसैन जो मुक़बरो मुबारक आहे, उन जे चईनी तरफ़न का 30 मैलन जे अंदर केडो भी गुनाहगार दफन थींदो आ, अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत खे वाजिब करे छॾींदो आ।
इहो कंहिंजो अक़ीदो आहे अहले तशय्युत जे आलमनि जो, पर असांजो अक़ीदो आहे त ख़ुदा जो कसम 30 मैल त छा हज़ारे किरोड़े मैल परे रहण वारो जेकर मुझे हुसैन सां मज़बूत निस्बत रखण वारो आहे त अल्लाह ताला उन जे लाइ बि जन्नत खे वाजिब करे छॾींदो आहे। इहो असांजो अक़ीदो आहे। पर हाणे जेको सवाल आहे उहो इहो आहे त मुझे सुणे हुसैन खे जे मक़ाम मिलियो आहे मुझे मदीने वारे घोट जे करे मिलियो आहे। पोइ जेकर मुझे सुणे हुसैन जे तुरबत मुबारक मुक़बरे मुबारक जे हमचोरस 30 मैलन ताईं ला जन्नत वाजिब आहे। ओ चरिया तूं ॿुधाए त मुझे मदीने वारे घोट जे गुंबज़ ख़ज़रा जे जेके क़दमनि में पिया आहिनि उन्हनि जे लाइ जन्नत वाजिब हूंदी या न? ॿिनि लफ़्ज़नि में ॻाल्हि खे मुकायो न साईं त मुझे सुणे हुसैन जे क़दमनि खां 30 मैल हमचोरस दफ़न थियण वारो उन लाइ जन्नत वाजिब आहे यकीनन। त पोइ मूंखे ॿुधाए त जेको गुंबज़ ख़ज़रा में वेठो आहे जंहिंजे लाइ अल्लाह काइनात जे ज़र्रे ज़र्रे खे जोड़ियो आहे, जंहिंजे लाइ अल्लाह काइनात जो ज़र्रो ज़र्रो सजायो आहे, उन घोट मदीने वारे जे क़दमनि में जेके मुदफ़िननि ॿुधाए त उन्हनि जे लाइ जन्नत वाजिब हूंदी या न? यकीनन आहे, यकीनन आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अक़ीदो मज़बूत रख, ईमान पक्को रख, आले रसूल सां प्यार कर, लेकिन सहाबा जो भी इनकार न कर। सहाबा सां भी प्यार कर। केतिरियूं आयतूं तोखे क़ुरान करीम जूं पढ़ी ॿुधायां, बस फ़कीर जो इहो ई नुस्ख़ो अथई त फ़कीर आले रसूल सां प्यार कर, सहाबा जो अदब कर, सहाबा सां प्यार कर, निमाज़ ऐं क़ुरान खे पंहिंजे ज़िंदगीअ जो हिस्सो बना, इंशाअल्लाह जन्नत तुंहिंजी मुंतज़िर आहे। अल्लाह ताला जी ज़ात सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में इन फ़कीरनि जे सजायल महफ़िल के अल्लाह जी ज़ात पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूलियत जो दर्जो अता फरमाए। रहण जी जाइ कोन्हे, मस्जिद जेका है इहा रहण जे लाइ कोन्हे, मस्जिद इबादत जी जगह आहे। ठीक आहे। नंबर 2 छो त दोस्त समझो मस्जिद इबादत जी जगह ख़ास करे अहिड़ी मस्जिद जेका अहिड़े इलाइक़े में आहे जिथे घरनि में को पर्दे जो इंतज़ाम कोन्हे, ॿार बच्चो सुबुह शाम निकिरे थो, उते जेकॾहिं 7 धारिया माण्हू ज़ाहिरा मस्जिद में अचे वेहंदा, उन्हनि खे ज़रूरतूं ज़िंदगी जूं पेश ईंदियूं, उन्हनि खे पेशाब जी ज़रूरत, बाथरूम जी ज़रूरत, खोड़ सारियूं ज़रूरतूं पवंदियूं, हू ॿाहिरि निकिरंदा। हाणे हुननि धारियनि माण्हुनि जे ॿाहिरि निकिरण सां जेके वीचारा पाड़े वारा माण्हू मारूअड़ा सादड़ा सिंधी माण्हू उन्हनि जूं मायूं नौजवान पोढ़ियूं कुराड़ियूं ॿाहिरि निकिरनि, ग़ैर माण्हू उन्हनि जे मुंहं में पवनि, इहा ॻाल्हि कंहिं बि हवाले सां मुनासिब कोन्हे। उन जे लाइ बहितर तबलीग जे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त माण्हू मख़सूस टाइम ते आयो, दीन जो पैगाम ॾेई हलियो वियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां फ़कीरनि खां जेकॾहिं राय पुछंदो त असां फ़कीर इन तव्हांजे राय सां इत्तिफ़ाक़ न कंदासीं, छो त मुंहिंजे हबीबनि खां हा हू ख़ुदि पंहिंजी तबलीग जॾहिं पेश इमाम जे इजाज़त खां सवाइ केरु निमाज़ ई नथो पढ़ाए सघे त कंहिं बि ॿाहिरिए खे पंहिंजी तबलीग करण जो तेसि ताईं हक़ नाहे जेसि ताईं पेश इमाम हुनखे इजाज़त न ॾे। इहो शरई मसइलो आहे दोस्त, वरी सम्झो त भले केरु बुज़ुर्ग हुजे केरु बि हुजे, पर पेश इमाम जेको निमाज़ पढ़ाए रहियो आहे, जेको मुस्तक़िल मुत्तकी पेश इमाम मुक़ररु थियल आहे, उन जे इजाज़त खां सवाइ केरु बि माण्हू उन मुसले ते निमाज़ नथो पढ़ाए सघे। त हाणे उन पेश इमाम जे इजाज़त खां सवाइ उन मस्जिद में ॿियो कोई बि कमु केरु नथो करे सघे। अदरवाइज़ पेश इमाम खां सवाइ जेका कमेटी मुक़ररु हूंदी आहे, अगरि उहे सभई मुतफ़िक़ न लही कंहिंखे इजाज़त ॾियनि था त का बि मनो कान्हे का, पर जेकॾहिं पेश इमाम ऐं कमेटीअ वारा चवंदा त तव्हांजी हिते जेको बि एक्टिविटीज़ क़बूल न आहिनि उन्हनि खे इज़त भरे नमूने सां वापसि वञणु घुर्जे। ठीकु सही। अल्लाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फरमाए, अल्लाह साईं भलाई फरमाईंदो। पारो या फलाणे फिर बस ॿिनि लफ़्ज़नि में आहे त जेकॾहिं पेश इमाम ऐं जमायत कंहिं माण्हू खे एक्सेप्ट नथी करे, आऊं वेठो आहियां न, जेकॾहिं जमायत ईअं तव्हां न चाहींदो त छा मां ज़बरदस्ती रखंदुसि छा?
नथो थी सके न साईं हे बुनियाद आहे पेश इमाम जमायत जे राय सां जमायत पेश इमाम जे राय सां उन्हनि जी दिलि आहे अचण वारे खे इज़त भरे नमूने सां वापसि थी कंहिं ॿिए जॻह ते वञणु घुरिजे ये जबरदस्ती अचण माना फितनो वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल माना हरूभरू कंहिंखे भड़काइण फितनो करणु अल्लाह ताला जे फितने खां पंहिंजी पनाह में रखे अदा बस हाणे हिकिड़ी तव्हांखे नात ॿुधायूं त बस खुद कॾहिं उन्हनि दोस्तनि जे मस्जिद में वञी तबलीग करे ॾिसो त तव्हांखे करणु ॾियनि था बस हाणे हक़ त इहो आहे त उनखे खुद खे ख़्याल करणु घुरिजे त जॾहिं असां कंहिंखे टको ई कोन था ॾियूं त ॿिए खां रुपयो कीअं था घुरऊं इन करे सभु कंहिंखे वकुल्लुन फी फलकी यसबहून पंहिंजे पंहिंजे दायरे में रही करे कमु करणु घुरिजे जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो जॾहिं खून ज़मीन ते पियो सुहिणे असगर जे सीने जो कई धरती दाह कुठो मेहमान मदीने जो कई धरती दाह कुठो मेहमान मदीने जो रत राहे वफा में दई वॾे हेड़ा भी सफर कन पिया रत राहे वफा में दई वॾे हेड़ा भी सफर कन पिया ही नंढड़ो मुसाफिर हो सैयदन जे सफीने जो ही नंढड़ो मुसाफिर हो सैयदन जे सफीने जो जॾहिं खून ज़मीन ते पियो सुहिणे असगर जे सीने जो कई धरती दाह कुठो मेहमान मदीने जो कीअं हंज में हुसैन खयो सूम जे मैयत खे कीअं हंज में हुसैन खयो सूम जे मैयत खे महसूस कयो मोमिन ही गमगीनीअ जो महसूस कयो मोमिन ही गमगीनीअ जो हर रोज़ हवेलीअ में ना जन सां पलियो असगर हर रोज़ हवेलीअ में ना जन सां पलियो असगर छा जिस्म नरम हूंदो छा तीर कमीणे जो छा जिस्म नरम हूंदो छा तीर कमीणे जो जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो
कई धरती दां कुठो में मान मदीने जो कई धरती दां कुठो में मान मदीने जो तव्हां सां सभिनी फ़कीरन के आले रसूल सां प्यार नसीब फरमाए। दोस्तो अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया इन अखरन जे हेरा फेरी के छड़े दियो पंहिंजे अंदर जो एहतिसाब कयो पंहिंजे अंदर में गहराई सां ॾिसो पंहिंजे अंदर खां फैसलो वठो तव्हां जे अंदर में अल्लाह जे ज़ात वॾो हिकिड़ो निज़ाम पैदा फरमायो आ। मुंहिंजा दोस्त माण्हुनि खे राज़ी करण जी कोशिश न कयो माण्हू कॾहिं बि राज़ी कोन थींदा मखलूक खे राज़ी करण जे लाइ सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी मखलूक राज़ी कोन थींदी इन करे भलो थई अल्लाह जा बाना ख़ालिक खे राज़ी करण जी कोशिश कर त मखलूक तुंहिंजी ग़ुलाम थी वेंदी आसान तरीक़ो थे मखलूक के राज़ी कंदे राज़ी कोन थींदी ख़ालिक के राज़ी कर त मखलूक तुंहिंजी ग़ुलाम थी वेंदी। मुंहिंजा दोस्त बस इहो नंढड़ो ई फार्मूलो थे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी खे जेकी कुछ चयो थऊं जेकी कुछ ॿुधो थऊं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला हिन दोस्तन जन प्रोग्राम के मुनाकिद करण में कावशूं रखियूं मेहनतूं कयूं कोशिशूं कयूं रब करीम उन्हनि सभिनी दोस्तनि जूं कोशिशूं क़बूल फरमाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेसिताईं अंदर में मोहब्बत नाहे तेसिताईं कुछ भी नाहे मोहब्बत के गम से ये दुनिया हंसी है मोहब्बत नहीं है तो कुछ भी नहीं है। अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजी पंहिंजे महबूब जी मोहब्बत नसीब अता फरमाए। सलातो सलाम पढ़ो उन खां पोइ दुआ ख़ैर घड़ी चमका तैबा का चांद जी सोहा चमका तैबा का चांद उस दिल अफरो जे सात पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत वो हमारे नबी उनके हम उम्मती वो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत अस्सलाम बेनज़ीरो बेमिसाल अस्सलाम मी मुहामी मुदाद ऐ खुदा के लाडले
रसूल ये सलाम आजिज़ाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। साईं बख्श दुआ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आल सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुंहिंजा सुहिणा करीम रब ही असांजी महफ़िल पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा। हिन महफ़िल खे असांजे लाइ दुनिया में इज़्ज़त जो ज़रियो ऐं आख़िरत में छोटकारे जो ज़रियो बना। दिलनि जा हाल ॼाणदड़ रब, दुआउनि जा क़बूल कंदड़ रब, असां सभिनी गुनाहगारनि जे दिलनि जा हाल ॼाणी थो। मुंहिंजा सुहिणा करीम रब पंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में, हसनैन करीमैन जे सदके में, बीमार ज़ैनुल आबिदीन जे सदके में, मासूम अली असगर जे सदके में, शहीद हज़रत अमीर हमज़ा साईं जे सदके में, मुंहिंजा सुहिणा करीम रब पंहिंजे महबूब जे सहाबा अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान ज़िन्नूरैन, अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम जे सदके में असां सभिनी फ़कीरनि जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। असां सभिनी फ़कीरनि जे जिथे जिथे मुंहिंजा रब करीम ही आवाज़ पहुची रहियो आहे, जेके जेके दुआ में शरीक आहिनि, जेके दुआ में शरीक नाहिनि, मुंहिंजा मौला सभिनी जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। सभिनी जे हीणे हाल जे मथां रहम फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। इन्नल्लाह